नाज़िन खे सिंजोरो में अपडेट कंदा हलूं त ॻोठ याकूब संजराणी में नौजवान नारी जो गलो कपिल लाश ठाहियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर ताईं पहुचई पिया। इतलाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो आहे, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। आगाह कयो वाक़े सिंजोरो वेझो ॻोठ याकूब संजराणी में नौजवान नारी जो गलो कपियल लाश ठाहियो आहे। इतलाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो आहे, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त इतलाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो आहे। वाक़े जी जांच कई पई वञे, इहो चवणु आहे पुलिस जो। तफ़सील मालूम कंदासीं सिंजोरो मां साहिल महर खां। जी साहिल, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी सिंजोरो लग यूसी दे 22 जमड़ाऊ लग गोठ याकूब संजराणी है। उते शेख बिरादरी जो गोठ है। उन गोठ में नौजवान छोकरी शाहिना दी कासिम शेख उम्र 15 साल जो गलियो कपियल लाश हथ आयो। सुबह जो है उन छोकरी जो भा है सिंजोरो थानो तक पहुतो। उन इतला दिनों है यो मुझी सिस्टर है, भेण है, उन नामालूम उन माफ़ कजो नामालूम न, पर उन नाला भी वरता वे मारे विया आहिनि। उन खां पोइ पुलिस है। ठीक है साहिल, मेहरबानी आगाह करण लाइ।